साइंस क्लास 7 बाब 9 सबक पहिरियों रोशनीअ जी मोड़ रिफ्रैक्शन ऑफ लाइट। आउं आहियां साइंस उस्ताद नजूला चन्ना। अव्हां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असां पंहिंजे अॼोके लेक्चर में रोशनीअ जी मोड़ रिफ्रैक्शन ऑफ लाइट जे बारे में पढ़ंदासीं। क्लास 6 में अव्हां पढ़ियो हो त रोशनी कंहिं जिस्म ते किरंदी आहे त या उहा रिफ्लेक्शन मोट खाईंदी आहे या उहा एब्जॉर्प्शन मां गुज़रंदी आहे, यानी उहा जिस्मनि में जज़ब थी वेंदी आहे, या उहा वरी जेकॾहिं ट्रांसपेरेंट शयूं आहिनि, शफ़ाफ़ शयूं आहिनि त उन्हनि मां ट्रांसमिट थी वेंदी आहे। उनखे असीं ट्रांसमिशन यानी लंघी वञणु, कंहिं बि शइ मां गुज़री वञणु चवंदा आहियूं। इहे असां 6 क्लास में प्रॉपर्टीज़ ऑफ लाइट पढ़ियूं हुयूंसीं। ऐं पोइ असां रिफ्लेक्शन जे बारे में पढ़ियो हुयोसीं त कंहिं बि सरफेस जे मथां जॾहिं को किरणो किरे त उहो जेकॾहिं सरफेस स्मूथ आहे, लसी आहे, चमकंदड़ आहे, त उहो किरणो जॾहिं उन जे मथां किरंदो आहे त उहो मोट खाई वेंदो आहे। जेको किरंदड़ किरणो हूंदो आहे, जेको रोशनी जे ज़रिए ॾांहुं सिज ॾांहुं बल्ब ॾांहुं किरणो अचे थो, उनखे चइबो आहे इंसिडेंट रे, ईंदड़ किरणो। ऐं जेको वरी मोट खाधल किरणो आहे उनखे चइबो आहे रिफ्लेक्टेड रे। रिफ्लेक्टेड माना मोट खाधल, रे माना किरणो, जंहिंखे असां चऊं था मोटंदड़ किरणो। ऐं हीअ वारी जेका लाइन आहे जेका ॿिन्ही किरणनि जे विच ते आहे, जेका पॉइंट ऑफ इंसिडेंस खां निकिरे थी, उनखे असीं नॉर्मल छॾींदा आहियूं। ऐं हेॾां इंसिडेंट रे ऐं नॉर्मल जे विच ते जेका किरणे ऐं नॉर्मल जे विच ते जेका कुंड ठहे थी, उनखे असीं चवंदा आहियूं ईंदड़ किरणे जी कुंड, जंहिंखे आहे सां ज़ाहिर कबो आहे। ऐं हेॾां रिफ्लेक्टेड रे ऐं नॉर्मल जे विच में जेका कुंड ठहे थी, उनखे असीं चवंदा आहियूं मोटंदड़ किरणे जी कुंड, जंहिंखे नंढी आर सां ज़ाहिर कबो आहे। ऐं उहो ही वारो नुक़्तो जेको आहे जिते इहो किरणो अची करे किरे थो, इनखे असीं चऊं पिया पॉइंट ऑफ इंसिडेंस। किरण जो नुक़्तो जिते किरणो कंहिं बि मथाशिरे ते अचे किरियो, उनखे असीं चऊं था पॉइंट ऑफ इंसिडेंस। गॾोगॾु तव्हां 6 क्लास में रिफ्लेक्शन जो कानून पिणु पढ़ियो हुयो त ईंदड़ किरणे जी कुंड, ही जेको ईंदड़ किरणो आहे इन जी हीअ वारी कुंड मोट खाधल किरणे जी कुंड बराबरि हूंदी आहे। हीअ जेका कुंड आहे ऐं हीअ कुंड, इहे ॿई पाण में बराबरि हूंदियूं आहिनि। इहो रिफ्लेक्शन जो कानून हुयो। सो वधीक तव्हां जेकॾहिं रोशनीअ जे रिफ्लेक्शन जे बारे में, ट्रांसमिशन जे बारे में, एब्जॉर्प्शन जे बारे में वधीक पढ़णु चाहियो था त तव्हां सिंध ऑनलाइन स्कूल ते पयल 6 क्लास जी साइंस जा वीडियोज़, रोशनी वारा लेक्चर्स जेके आहिनि उहे ॾिसी सघो था। छा अव्हां ॼाणो था त पाणीअ में रखियल जेका पेंसिल हूंदी आहे उहा असांखे टुटल छो नज़र ईंदी आहे, या असांखे परे खां रोड ते, गरम रोड ते गर्मी जे ॾींहंनि में पाणी नज़र ईंदो आहे, या वरी उन पाणीअ जहिड़ी मंज़र में असांखे शयुनि जा अक्स नज़र ईंदा आहिनि। इहो छो थींदो आहे? ऐं मच्छी जेका आहे उहा पाणी में हूंदी हिकु जॻह ते आहे, पर असांखे उहा ॿी जॻह ते ॾिसण में छो ईंदी आहे? इहे समूरा मंज़र जेके आहिनि उहे रोशनीअ जे मुड़ण जे करे आहिनि। इन जे करे असांखे शयूं या मंज़र मुड़ियल नज़र अचनि था। इनखे असीं रिफ्रैक्शन ऑफ लाइट, रोशनी जी मोड़ चवंदा आहियूं। उन जे बारे में असां वधीक अॼु पंहिंजे लेक्चर में सम्झंदासीं। मोड़ या रिफ्रैक्शन, लाइट रिफ्रैक्शन, रोशनीअ जी मोड़ खे सम्झण जे लाइ असां हिकिड़ो मिसाल खणूं था कार जो, जेका ॿिनि मीडियम्स जे विच में सफ़र करे थी। हिकिड़े मीडियम मां लंघी रोड तां लंघी, हिकिड़ो मीडियम आहे रोड, ॿियो मीडियम आहे गप, यानी कहिड़े ज़रिए ते उहा हले थी पई। कार हिन मीडियम ते रोड तां आई ऐं पोइ उहा जॾहिं ॿिए मीडियम में दाख़िल थींदी त छा थींदो? मिसाल जे तौर ते इहा कार जेका आहे हिन जॾहिं मीडियम मां ईंदी त उहा हिकिड़े ख़ासि रुख ऐं ख़ासि रफ़्तार सां ईंदी। पर जॾहिं उन जो मीडियम तब्दील थींदो,
मीडियम तब्दील थींदो। जेकॾहिं इहा रोड तां फिरी हिकिड़े मीडियम खां ॿिए मीडियम में दाख़िल थींदी, गप में दाख़िल थींदी, त छा थींदो, इहा कार जेका आहे उहा मुड़ी वेंदी। हाणे हक़ीक़त में कार जॾहिं हितां खां हीअं आई त इन खे वञणु हीअं घुरिबो हुयो, सिधो पंहिंजे तरफ़ में वञणु घुरिबो हुयुसि, पर छा थियो, इहा जेका कार आहे उहा मुड़ी वई। जंहिं डायरेक्शन में इन खे वञिणो हुयो उन डायरेक्शन खां इहा कार जेका आहे मुड़ी वई। हिकु त इन मुड़ण जे करे छा थियो त कार जी जेका डायरेक्शन आहे, तरफ़ आहे, उहो तब्दील थी वियो। ऐं हिन तरफ़ में वञे हाणे हेॾां हिन तरफ़ में मूव करणु शुरू कई, ऐं जंहिं स्पीड सां रफ़्तार सां कार हेॾां हिन रोड तां अचे पई, हाणे गप में हिन जी उहा रफ़्तार कोन रही, हिन जी रफ़्तार बि तब्दील थी वई, ऐं इन कार जो जेको तरफ़ आहे, डायरेक्शन आहे, उहो बि तब्दील थी वियो। त असां हिन खे चऊं था कार जी मोड़। बिल्कुलु अहिड़े ई तरीक़े सां रोशनी जेका आहे, रोशनीअ जा जेके किरण आहिनि, उहे पिणु मुड़ी वेंदा आहिनि, उहे पिणु रिफ्रैक्ट थी वेंदा आहिनि। कीअं? मिसाल जे तौर ते रोशनी जी मोड़ खे ॾिसूं, रिफ्रैक्शन ऑफ लाइट, बिल्कुलु इन कार वांगुरु, ऐं उन जे ॿिनि मीडियम्स वांगुरु हिते बि ॿ मीडियम आहिनि। हिकिड़ो आहे मथे हवाए, हिकिड़ो मीडियम 1 आहे, ऐं ॿियो मीडियम 2 आहे ग्लास, ही शीशो। हाणे छा थिए थो त हीउ जेको रोशनीअ जो किरणो आयो, जंहिंखे असां इंसीडेंट रे चऊं था, इहो जेको रोशनी जो किरणो आयो अची करे इन शीशे जी सरफेस ते पियो, हाणे इन खे वञणु त हीअं ई घुरिजे, पंहिंजी डायरेक्शन में वञणु घुरिजे, पर छा थियो, इहो जेको इंसीडेंट रे आयो, इहो जॾहिं शीशे में अंदरि दाख़िल थियो त इहो रिफ्रैक्ट थी वियो। इन खे असां चऊं था रिफ्रैक्टेड रे, यानी मुड़ी वियल किरणो। हाणे ॾिसो, इन किरणे खे सिधो हीअं वञिणो हुयो, पर इहो किरणो जेको आहे सो मुड़ी वियो। छो मुड़ी वियो? छो त रोशनी हिकिड़े मीडियम मां ॿिए मीडियम में दाख़िल थी आहे। हिकिड़ो मीडियम हुयो हवा, ॿियो मीडियम आहे ग्लास। तंहिंजे करे जॾहिं रोशनी हवाए मां ॿिए मीडियम में दाख़िल थी वई त उहा मुड़ी वई, रोशनी मुड़ी वई। बिल्कुलु ईअं जीअं कार रोड तां ॿिए मीडियम गप में दाख़िल थी त उन जो तरफ़ मुड़ी वियो, ऐं उन जी जेका स्पीड हुई उहा पिणु तब्दील थी वई। तंहिंजे करे ही जेका रोशनी आहे उहा बि ईअं ई, जेकॾहिं हिकु मीडियम मां ॿिए मीडियम में दाख़िल थिए थी त उहा मुड़ी वञे थी। केतिरे क़दुरु मुड़े थी, इहा असांखे ख़बर पवंदी आहे जॾहिं असां इन ते वधीक कैलकुलेशन जो कमु कंदा आहियूं। असां विच में कढीसीं इन पॉइंट ऑफ इंसिडेंस वटि, जिते इहो किरणो किरियो आहे, उते असां कढीसीं नॉर्मल। हाणे ही इंसिडेंट रे हिन नॉर्मल सां केतिरी कुंड ठाहे थो, ऐं पोइ वरी असां ॾिसंदा आहियूं त ही रिफ्रैक्टेड रे हिन नॉर्मल सां केतिरी कुंड ठाहे थो। इन्हनि जा जॾहिं असां वैल्यूज़ जेके आहिनि, क़दुर, उहे जॾहिं पाण में मिलाईंदा आहियूं, कंपेयर कंदा आहियूं, त पोइ असांखे इहा ख़बर पवंदी आहे त रोशनी केतिरो मुड़ी वई आहे। हिते तव्हां ॾिसो त हीअ जेका एंगल ऑफ इंसिडेंस आहे उहा थोरी वॾी आहे, यानी हीउ जेको इंसिडेंट रे आहे उहो नॉर्मल खां परे बीठो आहे, पर हीउ जेको रिफ्रैक्टेड रे आहे उहो इन नॉर्मल जे वेझो अची वियो आहे। इंसिडेंट रे जी जेका एंगल आहे उहा 60 डिग्री आहे, ऐं वरी रिफ्रैक्टेड रे जी मिसाल जे तौर ते असां ॾिसूं था त उहा 34.5 डिग्रीज़ आहे। यानी असांखे हिन इंसिडेंट रे जी एंगल मां ऐं रिफ्रैक्टेड रे जी एंगल मां बि ख़बर पवे थी त रोशनीअ जो जेको किरणो आहे उहो नॉर्मल सां मथे जेका आहे वॾी कुंड थो ठाहे, ऐं हेठि जेका आहे उहा नंढी कुंड थो ठाहे। इन मां ज़ाहिर आहे त रोशनी बि जेका आहे उहा इन कार वांगुरु मुड़ी वञे थी, जेकॾहिं उहा हिकु मीडियम मां निकिरी ॿिए मीडियम में दाख़िल थिए थी त। रोशनीअ जी मोड़ में छा थींदो आहे, जॾहिं रोशनीअ जा किरण हिकु ज़रिए मां लंघी ॿिए में दाख़िल थियनि था त उन्हनि जी रफ़्तार स्पीड मटिजी वञे थी। हाणे रोशनीअ जो किरणो जेको हवाए मां आयो, हाणे जॾहिं उहो ॿिए मीडियम में ग्लास में दाख़िल थियो त इन जी रफ़्तार स्पीड जेका आहे उहा तब्दील थी वेंदी। कीअं? मिसाल जे तौर ते जीअं कार जो मिसाल वरितोसीं त रोड ते उहा हले पई, स्मूथली हले पई, तेज़ पई हले, पर जॾहिं गप में अची वई त उनजी स्पीड रफ़्तार घटिजी वेंदी। या अञा बि आम मिसाल हिकिड़ो वठूं तमामु सवलो, त ॿारु जॾहिं रोड ते भॼंदो आहे त उनजी स्पीड ॿी हूंदी आहे, पर उहो ई ॿारु जॾहिं वरी पाणीअ में अंदरि भॼंदो त उनजी स्पीड जेका आहे किरी पवंदी। ईअं ई हवा जेका आहे छिडरी आहे, उन में रोशनी जी रफ़्तार तमामु घणी आहे, पर हवा जॾहिं हिन घाटे मीडियम में शीशे में दाख़िल थी त उनजी स्पीड घटिजी वेंदी। जीअं ॿारु हवाए में छिडरे में तेज़ भॼंदो आहे, पर पाणी घाटे में उहो आहिस्ते आहिस्ते डुकंदो आहे।
ऐं इन सां गॾोगॾु छा थो थिए, रफ़्तार में तब्दीली किरणे जे तरफ़ में तब्दीली आणे थी। हाणे जीअं ई हेॾां हे इंसिडेंट रे आयो, रोशनी जो किरणो आयो, त उनजी जेका आहे जो रफ़्तार तब्दील थी वञे थी ऐं उनजी डायरेक्शन बि तब्दील थी वञे थी। ॿई शयूं जेके आहिनि किरणे जूं, उहे रोशनीअ जे मोड़ में तब्दील थींदियूं आहिनि। हिकु किरणे जी रफ़्तार ऐं ॿियो किरणे जो तरफ़। ही यादि रखणु घुरिजे त किरणो छिड्रे ज़रिए मां घाटे ज़रिए में दाख़िल थींदो त रफ़्तार घटि थींदसि, पर जेकॾहिं हिनखे उबतो कयो त किरणो जेकॾहिं घाटे ज़रिए मां छिड्रे ज़रिए में वियो त रफ़्तार वधी वेंदसि। जीअं ॿार जो मिसाल आहे त उहो जेकॾहिं पाणी में भॼंदो त स्लो, हवा में भॼंदो त तेज़। ईअं ई जेकॾहिं किरणो घाटे ज़रिए में हितां शीशे मां ॿाहिरि थो निकिरे त शीशे में रफ़्तार घटि हूंदसि, पर हवा में रफ़्तार वधी वेंदसि। ऐं वरी किरणो जेकॾहिं छिड्रे ज़रिए मां घाटे ज़रिए में दाख़िल थींदो, हवा मां आयो त तेज़ रफ़्तार हस, घाटे में वियो त रफ़्तार घटि थी वेंदसि। नंबर ॿियों, किरणो मुड़ी उमूद नॉर्मल जे वेझो थी वेंदो। जेकॾहिं छिड्रे ज़रिए मां आयो, हाणे हेॾां छिड्रे ज़रिए मां हे अचे थो किरणो, ऐं जेॾी महिल जो घाटे ज़रिए में वियो त ॾिसो हिते जेका हिन जी एंगल ऑफ इंसिडेंस आहे, उहा मिसाल जे तौर ते असां चईसीं त 60 डिग्री आहे, पर हिते जेॾी महिल जो घाटे ज़रिए में वियो त इहो जेको रिफ्रैक्टेड रे आहे, मुड़ियल किरणो, उहो उमूद जे वेझो अची वियो। तंहिंजे करे उमूद जी ऐं हिन रिफ्रैक्टेड रे जी एंगल घणी हुई, 34.5। त यानी छा थींदो, जेकॾहिं किरणो छिड्रे ज़रिए मां घाटे ज़रिए में दाख़िल थींदो त मुड़ी उमूद जे वेझो थी वेंदो। कुझु ज़रिया ॿियनि जी भेट में रोशनी खे वधीक मोड़नि था ऐं रोशनी जी रफ़्तार पिणु घटिजंदी वञे थी। रोशनी हवा खां वधीक पाणी में मुड़ी वञे थी। हेॾां हवा में रोशनी जा किरण अचनि था, पाणीअ में उन्हनि जे अंदरि मोड़ पैदा थियो, ऐं वरी पाणीअ खां वधीक शीशे में मोड़ खाए थो। शीशे में मोड़ खाईंदो छो त शीशो अञा वधीक घाटो आहे। वरी साॻियो ई शीशे खां जॾहिं हवा में थो वञे त वरी उहो छा थो करे, उहो मोड़ खाए थो, पर उहो नॉर्मल खां परे थो थी वञे। तंहिंजे करे असीं सम्झूं था त जेके ज़रिया घाटा हूंदा आहिनि, उहे रोशनीअ खे वधीक मोड़ींदा आहिनि, उन जी स्पीड बि वधीक घटाईंदा आहिनि। लाइट रिफ्लेक्शन थ्रू ग्लास एंड वाटर। हेॾां ई पाणी आहे ऐं हेॾां ई गिलास आहे। मथां हवा आहे, ॿिन्ही जे मथां हवा आहे। हेॾां हवा ते जॾहिं रोशनी जो किरणो अचे थो त उन जी नॉर्मल सां कुंड आहे 60 डिग्री, पर इहो ई किरणो जॾहिं शीशे में आयो त इहो ॾिसो त नॉर्मल जी तमामु घणो वेझो थी वियो। हूअं परे हुयो 60 डिग्रीअ ताईं हुयो, पर एतिरो वेझो थी आयो जो नॉर्मल ऐं इन रिफ्रैक्टेड रे जी जेको शीशे जे अंदरि आहे, उन जी कुंड आहे 34.5। जॾहिं त पाणीअ में इहो ई किरणो 60 डिग्री ते हवा खां अचे थो, जॾहिं पाणी में दाख़िल थियो त इन जी कुंड ठही आहे रिफ्रैक्टेड रे जी 40.6। यानी हिन में जेका मोड़ आहे गिलास जे अंदरि, उहा वधीक पैदा थी आहे। तंहिंजे करे ही किरणो इन नॉर्मल जे वेझो थी वियो आहे ऐं कुंड नंढी ठही आहे। पाणी जेको आहे शीशे खां घटि घाटो आहे, उन जे करे उन कुंड जेका आहे पंहिंजी, उहा 34.5 खां वधीक ठाही आहे, 40.6। यानी हिन किरणे खे इन उमूद जे वेझो घणो न आंदो, घणो न अथईंसि मोड़ियो। 60 ते अचे पियो, हिन उमूद खां उनखे 40.6 ते मोड़े ऐं पाण मां उनखे क्रॉस करायो आहे। सो असीं जेकॾहिं चऊं त रोशनी जी मोड़ छा आहे, त असीं चऊं था वस्फ़ उन जी हीअ आहे त जॾहिं को किरणो हिकु शफ़ाफ़ ज़रिए या शइ मां निकिरी ॿिए में दाख़िल थींदो आहे त किरणो मुड़ी पवंदो आहे। उन मोड़ खे रोशनीअ जी मोड़, रिफ्रैक्शन ऑफ लाइट चऊं था। हीअ वारी शइ ज़रूरी आहे, या तव्हांखे ज़हन में रखणु घुरिजे त रिफ्रैक्शन ऑफ लाइट जेका आहे उहा शफ़ाफ़ शयुनि में थींदी आहे। जेके बि ट्रांसपेरेंट शयूं आहिनि, जीअं पाणी, गिलास, इन्हनि मंझि ऐं हवा आहे, उन्हनि मंझि रोशनीअ जी मोड़ थींदी आहे, रिफ्रैक्शन ऑफ लाइट थींदी आहे। जॾहिं को किरणो हिकु शफ़ाफ़ ज़रिए या शइ मां निकिरी ॿी शफ़ाफ़ शइ में दाख़िल थींदो त किरणो मुड़ी पवंदो आहे। हवा खां आयो ट्रांसपेरेंट शइ मां ऐं वरी ट्रांसपेरेंट गिलास में वियो त मुड़ी वियो, हिकिड़े मीडियम मां ॿिए में वियो त मुड़ी वेंदो। इन मोड़ खे असां चऊं था रिफ्रैक्शन ऑफ लाइट। हिननि ॿिन्ही शयुनि जो जंहिंमां अचे थो, जंहिंमें दाख़िल थिए थो, उन्हनि जो शफ़ाफ़ हुजणु लाज़मी आहे। ॿिनि शयुनि जे विच में घाटाई जे फ़र्क़ु सबबु रोशनीअ जी मोड़ पैदा थींदी आहे। जेकॾहिं हवा मां रोशनी जो किरणो अचे ऐं हवा में ई वञे त उन में रोशनी जी मोड़
कोन पैदा थींदी, छो त हिकु त ज़रियो कोन मटियो साॻियो ई आहे, ऐं ॿियो वरी उन्हनि शयुनि जी घाटाई जेका आहे उहा बि साॻी ई आहे। तंहिंजे करे जॾहिं ॿिनि शयुनि जे विच में घाटाई जो फ़र्क़ु हूंदो त रोशनी जी मोड़ पैदा थींदी। हायर द डिफरेंस इन डेंसिटी द हायर विल बी रिफ्रैक्शन। जेतिरो उन्हनि जी घाटाईअ में फ़र्क़ु हूंदो ओतिरी वधीक मोड़ पैदा थींदी। हवा ऐं पाणी जे विच में घाटाईअ जो फ़र्क़ु घटि आहे, इन जे करे मोड़ घटि आहे। हवा ऐं गिलास जे विच में घाटाईअ जो फ़र्क़ु वधीक आहे, तंहिंजे करे उन में मोड़ बि वधीक आहे।